दादू हरकोट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू में ॿोलियुनि जे आलमी दिहाड़े जे मौके ते सिंधी अदबी संगत शाह दादू पारां मर्कज़ जे सर ते संगत जे नियाज़ इलाही अबड़ो राजा रफ़ीक पंवर लाला रफ़ीक ज़ौर सरफराज सोलंकी ताबिश बुखारी भगत कबीर जफर शीनो बदर चना शफीक कुरैशी सजाद यूसुफ सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में अदबी संगत ऑफिस खां प्यादल मार्च करे दादू प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में अदीबनि शाइरनि उस्तादनि शागिर्दनि ऐं शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि वॾे अंग में शिरकत कई। अॻवाननि पारां सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियो ऐं ख़ानगी स्कूलनि में सिंधी ॿोली पढ़ायो जा ज़ोरदार नारा हंया विया। हुननि चयो त सिंधी दुनिया जी क़दीम ऐं तारीख़ी ॿोलियुनि मां हिकु आहे। मादरी ॿोली रुॻो राब्ते जो ज़रियो नाहे पर उहा क़ौम जी सुञाणप तारीख़ ऐं सक़ाफ़त जो आईनो आहे। सिंधी ॿोली हज़ारे सालनि जी तहज़ीब जी वारिस आहे। ही ॿोली शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जी ॿोली आहे। सचल सरमस जी फ़िक्र जी ॿोली आहे ऐं हिन धरतीअ जे माण्हुनि जी दिलनि जी धड़कन आहे। असांजो वाज़े मुतालबो आहे त सिंधी ॿोली खे दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि जीअं पाकिस्तान में मुकमल क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं हुनखे क़ौमी सतह ते पिणु तस्लीम करणु घुर्जे। हुननि चयो त असां सम्झूं था त जेसिताईं मुल्क जे सभिनी वॾियुनि ॿोलियुनि खे इज़त ऐं आईनी तहफ़ुज़ न मिलंदो तेसिताईं लसानी बराबरी जो ख्वाब अधूरो रहंदो। असां हुकूमत पाकिस्तान खां घुर करियूं था त तालीम मीडिया ऐं सरकारी इदारनि में सिंधी ॿोली जे इस्तेमाल खे वधायो वञे। मादरी ॿोलियुनि जी बका लाइ पॉलिसियूं तरतीब ॾिनियूं वञनि। उन मौके ते सिंधी अदबी संगत दादू शाह पंहिंजे अज़म खे वरजाईंदे चयो त इदारे हमेशह सिंधी ॿोली सां मोहबत ऐं उन जी बका लाइ जिदोजहद जारी रखी आहे ऐं ईंदड़ वक़्त में बि उहा तहरीक वधीक तेज़ी सां जारी रहंदी।